जी बिल्कुलु, जहाज़ जेको ख़ुसूसी जहाज़ अचे पियो असांजे ग़रीब मुल्क में जेको ख़ुसूसी चार्टर्ड प्लेन अचे पियो, उन लाइ एविएशन वारनि इजाज़तूं ॾेई छॾियूं आहिनि, जलसे जी तयारी थिए पई। मुंहिंजे ख़्याल चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर साईं खे एयरपोर्ट वठण त न वेंदा न अञा इहो न थींदो अच्छा थींदो आहे न माण्हू ऑफिशियल इस्तक़बालिया कमेटी में जेके आहिनि उहो सो ज़ाहिर मियाँ साहिब जी ॾिसो रिटर्न जेका आहे उहो पॉलिटिक्स में जेके लहरूं त पैदा थींदियूं ॾिसणोसि ऐं ज़ाहिर आहे इहे लहरूं आउं नथो सम्झां मियाँ नवाज़ शरीफ़ हिकिड़े पुराणो सियासी प्लेयर आहे हिन गेम जो उहो को वक़्ती आसिरे ते या वक़्ती कंहिं प्लान ते न आयो हूंदो। हुन वटि हिकिड़ी पूरी रिथाबंदी हूंदी, स्ट्रैटेजी हूंदी, कमिटमेंट्स लोकल कमिटमेंट्स बि हूंदियूं, इंटरनेशनल कमिटमेंट्स बि हूंदियूं ऐं तासुर बि इहो ई नवाज़ लीग ठाहिणु चाहे पई। जीअं कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त मियाँ साहिबु आ गया त छा गया जलसो। बहरहाल इहो माण्हू त ज़ाहिर आहे नवाज़ लीग पूरो ज़ोर हणे पई, यानी मूं त ॿुधो त पंहिंजा मुख़्तलिफ़ डिविजननि जा इंचार्ज बि हुते जा लोकल माण्हू कोन्हनि, हिननि जा जेके क़ाबिल एतमाद माण्हू आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ डिविजनूं विरहाए ॾिनियूं वयूं आहिनि। ॿ टे ट्रेनियूं सिंध मां बि वयूं आहिनि, ज़ाहिर गाॾियूं अलॻि वेंदियूं त माण्हू त हुते अची वेंदा। हाणे सिर्फ़ु इहो आहे त माण्हू हिन गर्मी हुबस में या लाहौर जो अलाए छा मौसम आहे हींअर उते कुर्सियुनि ते वेही पंडाल जे अंदरि केतिरो वेहनि था ऐं पंहिंजे लीडर खे रिस्पॉन्स कीअं था ॾियनि, इहो हिकिड़ो सुवालु आहे। इन जी गारंटी केरु नथो खणे सघे। मिसाल तव्हांखे आउं चवां या तव्हां मूंखे चयो त साईं अहिड़ा 100 माण्हू वठी अचिणा आहिनि त हितां हुतां पटसट करे दफ़्तर वारनि दोस्तनि खे मिंथ मिंट कयां यार 100 माण्हू हलो मूंसां, पर हाणे 100 माण्हू मुंहिंजे चवण ते बस में वेही रहंदा, अची पंडाल जे दर ते वेहंदा। हिकिड़ो दफ़ो चलो मां ज़ोरी हुननि खे कुर्सियुनि ते विहारे छॾियां, ॾंडो खणी त कोन्ह पीअंदसि त कुर्सी सां उथंदो न आहे। वरी को माण्हू ॿाहिरि अची ईंदो, को सिगरेट पीअण हलियो ईंदो, को किथे हलियो ईंदो, ॿाहिरि पिया फिरंदा, दिलचस्पी न हूंदी हुनमें। ख़ान वारे जलसनि में एक्चुअली छा थींदो त माण्हू हुते ॼमी वेहंदा ऐं पार्टिसिपेट कंदा। हूंदो ख़ैर हू त ख़ान साहिब वारे में त थोरो म्यूज़िक व्यूज़िक जो बि हिते म्यूज़िक हूंदो डेफिनेटली म्यूज़िक हूंदो, छाकाणि त मूं अॼु अख़बार में पढ़ियो पिए त जेके आरजेज़ आहिनि हू जेके म्यूज़िक खे मैनेज कंदा आहिनि उहे बि साॻिया ख़ान वारा वरिता अथनि, उन्हनि बि पार्टी मटाई आहे, हू बि नवाज़ लीग ॾे अची विया आहिनि हाणे। त ॾिसणो इहो आहे त माण्हू मूंखे लॻे थो त माण्हू ईंदा सुभाणे, माण्हू ठीकु वॾे अंग में अची वेंदा। हू माण्हू जो रिस्पॉन्स छा थो हुजे इहो हाणे हिन जी पक कीअं केरु ॾेई सघे थो। सो ॻाल्हि पे कईसीं त मियाँ साहिबु हिन जलसे खां पोइ ज़ाहिर आहे त इहो तासुर जुड़णु शुरू थींदो त हू जेको वैक्यूम क्रिएट थियो त ही मुल्क में हाणे हिकिड़ी स्पेशली पंजाब हिकिड़ो लीडरलेस थी वियो आहे। पंजाब ऐं हीउ जेको GT रोड जेको लीडरलेस पॉलिटिकली थियो आहे, छाकाणि त ख़ान हलियो वियो आहे जेल जे अंदरि, हाणे पोयां कोई आहे कोन, त उहो जेको आहे मतिलबु आउं सम्झां थो त मियाँ नवाज़ शरीफ़ उहो तासुर ज़रूरु ठाहींदो त न न भई वापसि अची वियो आहे ऐं माण्हुनि खे बि हेठी सतह ते बि थींदो त यार हाणे हुनजो त आसिरो आहे कोन ख़ान जो, त चलो मियाँ साहिब सां ई वेलो टिपाए वठूं था, वक़्तु टिपाए वठूं था। त ज़ाहिर आहे माण्हू इक़्तिदार जी जेका विनिंग हॉर्स जी कल्ह पाण डिस्कस कयो पिए त जेको खटंदड़ हूंदो आहे माण्हू हुन ॾे फितरी लाड़ो बि हुजे थो। सो मियाँ साहिबु फ़िलहाल त भले पीपल्स पार्टी LF ॿिए कुझु बि चए, पर सिलेक्टेड यानी हींअर समूरा जेके आहिनि छा चइजे तारा हू मियाँ साहिब जे समूरा जेके फ़ल्कियात जा माहिर फ़िलहाल त मियाँ साहिब खे हॉट फेवरेट करार ॾियनि।